अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ तव्हांजो मेज़बान करीमदाद तहीम पंहिंजे यूट्यूब चैनल VOS वॉइस ऑफ सिंध सां गॾु हाज़िर आहियां। अॼु असां जेको ॻाल्हि ॿोल कंदासीं चा मूसो मोर जेको हिकिड़ो वॾी उमिरि जो माण्हू आहे, तमामु घणी उमिरि आंदी आहे भलनि भलनि कमनि में। 95 साल उमिरि आहेसि। अचो हिन सां थोरी ॻाल्हि ॿोल करियूं त हिन इहा उमिरि किथे गुज़ारी, कीअं गुज़ारी, कंहिंसां गॾु गुज़ारी। अचो त ॻाल्हि ॿोल कंदा करियूंसि। चा अस्सलाम वालेकुम। वालेकुम। चा तव्हांजो पूरो नालो? पूरो नालो मोहम्मद मूसा। चा किथे वेठा आहियो तव्हां? वेठा आहियूं गुलाब लिगारी। गुलाब लिगारी, असुल गुलाब लिगारी जा। गुलाब लिगारी भला हिन वक़्तु जेको आहे हींअर त गैराबाद इलाइक़ो थी वियो आहे। तव्हांजी जवानी में कीअं हो? आबाद हो। तॾहिं गैराबाद हो? न आबाद। तॾहिं आबाद हो? आबाद हो। हाँ, अच्छा। छाजे करे रीज़न आहे हींअर गैराबाद थी वियो आहे? वो पानी घटिजी विया। पाणी घटिजी विया आहिनि? हाँ, मथां पानी घटिया। अच्छा। सिरे वाला नालो इलाइक़ो बि इहो बि गैराबाद हो। अच्छा। हाँ। छा तव्हांजी घणी उमिरि आहे? उमिरि 95। 95 साल तव्हांजी माशाल्लाह उमिरि आहे। तव्हां कहिड़ो कहिड़ो दौरु ॾिठो? असां दौरु ॾिठो साईं नाज़रीन, मामे मूसे जी तबियत थोड़ी सा नाज़ाज़ आहे, उन जे करे तव्हां दिलि में न कजो, असां माज़रत खां आहियूं। हा, को मसइलो कोन्हे। कोशिशि कंदासीं त चाहे मूसे सां उहा ॻाल्हि ॿोल पंहिंजी जारी रखूं। जी चया वाणिया हिते ई हुआ उन वक़्तु जा मूंखे यादि आहिनि। हिते जेके वाणिया हुआ उहे तव्हांखे यादि आहिनि? यादि आहिनि। वाणिया पोइ देरि सां विया। अच्छा, माना पाकिस्तान ठहंदे तव्हां ॾिठो आहे? हा। अच्छा, कीअं भला छा हो उन वक़्तु, माहौल छा हो, कहिड़ो तरीक़ो छा? माहौल इहो त हुकूमत जो ही महाजर हेॾां वञनि ऐं वाणिया हेॾां अचनि, इहो ई माहौल हो। अच्छा। हा, भला पोइ महाजर ॾिनो हाँ पाण खे। कहिड़ो कहिड़ो हुकूमत जो दौरु ॾिठो? हुकूमत जो दौरु इहो वाणियुनि खां वठी पोइ इहो कोई हुकूमत जो दौरु ॾिठो आहे। अच्छा। भला 1965 वारी जंग तव्हां ॾिठी हूंदी? हा। हाँ, केतिरा हुआ इन में उमिरि तव्हां? उन में मुंहिंजी उमिरि हुई, मुंहिंजे सम्झ 32 मुंहिंजे 32-33 हूंदी छा? 32-33 साल उमिरि तव्हांजी हुई। उन खां पोइ तव्हां 71 वारी जंग बि ॾिठी हूंदी जेका बांग्लादेश? हा, उहा बि ॾिठियूं। अच्छा। थोरो तफ़सीलन थोरो असांखे ॿुधायो छा हो उन टाइम, छा माजरो 65 वारी जंग में? 65 वारी जंग में इहो हिननि बतियूं बंदि कराए छॾियूं ॻोठनि शहरनि, ॻोठ शहर में, चयूं भाउ बि अंदरि ॿारियो। न, लाइट त तंहिं वक़्त में हुई कान हुई। अच्छा। लाइट हुई कान। इहे बतियूं जेके आहिनि लालटेन हुयूं उन टाइम में, उहे ई बंदि करायूं। चयूं मानी बचायो न त अंदरि लिकी मानी बचायो, मथां जहाज़ में हाणे इहो बम। अच्छा। उन खां पोइ 71 बांग्लादेश खे तव्हां टुटंदे बि ॾिठो आहे। छा हो उन जो थोरो वाक़ियो असांखे बयानु करियो। उहो हाणे 71 जी जंग में ॾिठो त हो, पर असां उन टाइम में यादि ई कोन कंदा हुआसीं छा करियूं छा न करियूं। अच्छा, चामू साहब तव्हां पढ़ियल आहियो? भला पढ़ियल, तालीम आहे तव्हांजी? मुंहिंजी तालीम आहे, 1 दर्जो पढ़ियो आहियां। 1 दर्जो पढ़िया आहियो? अच्छा। तव्हां अंग्रेज़ ॾिठा? माना अंग्रेज़ तव्हां ॾिठा? हा। तव्हांजे ॻोठ में आसे पास में? हा। सिपाही विपाही अंग्रेज़नि जा तव्हां ॾिठा? हा, उहे ॾिठा। अच्छा। उहे भला कीअं विढ़ंदा हुआ, ज़ालिम हुआ? सिख हुआ उहे, हेॾियूं ॾाढियूं न, उहे बि असां ॾिठा हिते सिख हुआ। अच्छा। भला अंग्रेज़ जेके फ़ौजी हुआ या पुलिस में हुआ, उहे विढ़ंदा हुआ, ज़ालिम हुआ या न? न विढ़ंदा हरू भरू न। अच्छा। भला उन खां पोइ असां ॻाल्हि करींदासीं 71 जी। उन खां पोइ तव्हां मार्शलाऊं बि तव्हां ॾिठियूं हूंदियूं? हा, जाम। घणियूं मार्शलाऊं ॾिठियूं आहिनि तव्हां? मूं मार्शलाऊं 4-5 ॾिठियूं आहिनि। 4-5 मार्शलाऊं ॾिठियूं आहिनि माशाल्लाह। भला मार्शला में हुकूमत में फ़र्क़ु ऐं हिन हुकूमत में कहिड़ो फ़र्क़ु आहे? मार्शला में फ़र्क़ु वॾो। हा। हाणे ॾिस न, अयूब जी मार्शला हुई न, उन मंझि वॾियूं ज़िमेदारियूं जेके सभु टोड़े हारियुनि खे ॾिनई, ॿुधई। ऐं हुन इहो ऐलान करे छॾियो त ही माल भले ॿाहिरि ॿधो पियो हुजे, जंहिंजो माल वञे मूंखां वठो, इहो बि ऐलान हुन करे छॾियो। माल माण्हू ॿाहिरि ॿधिजी न केरु थो खोले हाणे इहा। अच्छा। उन खां पोइ जेका जनरल ज़ियालक वारी मार्शल आहे?
हा उहा वरी उहा बि सुठी हुई। हाँ उहा बि सुठी हुई। तव्हां माना मार्शल आर्ट खे तव्हां माना चओ पिया मार्शल आउं सही हुयूं। सही आहे। हाँ हा पोइ माना तव्हां चओ था माना भुट्टे साहिब खे फांसी जेका आई उहा। उहा बि पोइ देरि सां आई न। हा टे साल गई हुननि हरू वरियो मारियो। अच्छा उहो बि जनरल ज़ियालक जे वञे थो न गिची में। ऐं भुट्टो साहिबु हुनखे न छॾाइजे हा न हुतां हा त उहो हुन गांधी चयो हा चई हिनखे तूं छॾ तुंहिंजो सॼणु कोन्हे पोइ बि छॾायो। अच्छा मामू साहिबु ॿियो भला तव्हां किथे किथे कमु कंहिं वटि कयो घणो कमु अरसो कंहिं वटि गुज़ारियो। कमु अरसो सिरेवाल वटि। कहिड़ा सिरेवाल। पहिरियां हूंदो हुओ हाजी अतामन सिरेवाल वटि 15 साल मूं कमायो उन वटि। हा पोइ 14 साल वरी कमायुमि हाजी नजफ़ुद्दीन वटि। अच्छा हाजी नजमुद्दीन वटि। हा ऐं 12 साल वरी मूं कमायो ही सारंग जे ॻोठ जा लिगारिया उन्हनि वटि ॿुधई। जी ऐं पहिरीं वरी ॿकिरियूं चाढ़ींदा हुआसीं उन वक़्त में 7 साल मूं पहिरीं ॿकिरियूं चाढ़ियूं उन्हनि। घणो पघार हो तव्हांजो तव्हांजे वटि हिननि। पघार त कहिड़ो ये 8-9 5-6 रुपया जो 5-6 रुपये ते तव्हां कमायो आहे। हा अच्छा पोइ बि असां 120 रुपया महीने ते पोइ बि कमायोसीं हुते। उन खां पोइ वञी पघार वधिया। अच्छा तव्हां कहिड़ो वक़्तु ॾिठो कहिड़ो दौरु ॾिठो थोरो थोरो असांखे थोरो पंहिंजो वक़्त जी का सुठी का भली का ॻाल्हि अहमियत वारी ॿुधायो। दौरु असांजे लाइ उहो सभु भलो हो जेको अॻे हो न उहो दौरु उहो असांजे लाइ भलो हो। अच्छा हीउ दौरु सही कोन्हे। हीउ दौरु छा आहे न महांग आहे ऐं हू साग हुई न उन मंझि बि तूं जेका पैसे जी शइ वठी ईंदी आहे हींअर तोखे 50 जी बि कान मिलंदी। ऐं घणे कपिड़ो हो कपिड़े जो अघु ख़बर न आहे ॿुधायो। कपिड़ो इहो 10 आना वाल 10 आना वाल। वाल अच्छा तव्हांजे दौर में भला इहे सिक्का इहे केतिरा पायूं वायूं इहे हुयूं छा पायूं हुयूं हा ऐं टका हुआ हा, आधेला हुआ। छा चयो छा कछा हुआ टका टका। पाई में ख़बर अथई घणा पैसे में घणियूं पायूं हुयूं। पैसे में घणियूं पायूं मूंखे ख़बर न आहे तव्हां। पैसे में 12 पायूं। पैसे में 12 पायूं। हा उहो 1 पैसो ठहंदो। 1 पैसो। नाज़रीन तव्हां ॿुधी रहिया आहियो 1 पैसे में 12 पायूं इहो 1 पैसो ठहंदो ऐं 100 पैसनि जो इन ॿुध रुपयो ठहे। इहे जेके पैसा आहे न हा इन में वरी पैसा आने में वरी 4 पैसा हूंदा। अच्छा हा ऐं तूं इहो पाई जी शइ वठी आहे न तोखे हेतिरी मिले हा। अच्छा हा सॼो ॾींहुं पियो खा। ॿियो भला कुझु ॿियो छा ॿियो भला तव्हांजा कहिड़ा कारनामा भला ज़िंदगी में माना को भलो कमु कयो हुजे कुझु मान ॾिसो 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 असां बि गुनहगार आहियूं असां खां बि ग़लतियूं थींदियूं आहिनि तव्हां खां बि अहिड़ा के कारनामा अहिड़ी का ॻाल्हि इलाही छा उहो माना छा थिया कई कारनामा किना कयासीं भेणीअ सां। अच्छा माना ठीकु आहे दोस्तो हीउ जेको मामूसो आहे चए थो जेको कंहिंजे परदो हुजे सही आहे सुठी ॻाल्हि आहे हा भला बाक़ी तव्हांजे दौर में भला के बारिशूं या तूफ़ान ही अहिड़ो ई मौसम रहंदा हुआ या हिन खां वधीक हूंदा हुआ। हिन खां वधीक बारिशूं जाम हुयूं ऐं हिकिड़े दफ़े हिन महिल बरसाति पई ही चयो हा उन मंझि ऊन्हारो हो सियारो कोन हो अहिड़ी हवा लॻी जो सीउ असुल सवड़नि खां सवाइ सुम्ही कोन सघी। अच्छा तव्हां ऊन्हारे जी बरसाति जी ॻाल्हि पिया कयो। हा ऊन्हारे ऐं उहा बरसाति वॾी पई उहो टाइम कहिड़ो ये अंब कचा अंब खाचा अंब आहे उन में हिकिड़ो अंब कोन रहियो ऐं ॿकिरियुनि जा धण मरी विया झंग जो झंग में जाम ॿकिरियूं हुयूं। अच्छा सीउ बि ॾाढो हुन में। आख़िर जो भला हिकिड़ो असां त आख़िरी ते तव्हां खां सुवाल कंदासीं बाबा को बैत तव्हांखे अचे थो या कोई अहिड़ी का कहाणी आहे अहिड़ो कुझु बसि चंद लफ़्ज़नि जो। हा हा बसि इहो अथई
उठामी मली ते जा गोलारा गा मारन चण जा हवाणा हुआ सुणियो ॻाल्हियूं सड़ियो अञा मरियो मारन ला कचो मन कुंभारी जो ते जीजल सुते ॾिनूं सा 14 सन में मिलन घुरी पनाह रनूं ॾिसियूं यार खे चवंदियूं भले ऐं भाउ कपड़ कुंडो भेड़ विंगो झाड़ करियो जेॾियूं या गॾहनि जी गज़ा ख़बर पवंदी वारसनि खे विणंदा पाण में भाउ सरचनि खां अॻु में हुनखे मारियो भई विझे मां इश्क लैला मजने जो जीअं वारी उॾाए वाह ख़ुशी जी को सोचे अमीर बि न आहे मदा वाह वाह पोइ कढंदई सत सोड़ी में अॻियां न मिलंदई जा सोड़ी माना क़बर माशाल्लाह माशाल्लाह साईं भला आख़िरी बस हाणे बस आख़िरी सुवाल था करियूं इहो मामू साहब हाणे भला तव्हां आख़िरी ॿुधायो हींअर हुकूमत हले पई इमरान ख़ान जी इन मां भला तव्हां ख़ुशि आहियो या ना ख़ुशि आहियो इन मां तव्हां छा था सम्झो असीं अॼु वञे चङो आहे इन अॻु में छाजे करे कहीं महांग करे ॾिनी ग़रीबनि जे लाइ आज़ार आहे ॿियो महिरबानी मामू साहब ॿुध यार नाज़रीन तव्हां मोहम्मद मूसे जूं मां मूसे जूं तव्हां ख़बरूं ॿुधियूं कहिड़ो कहिड़ो दौरनि ॾिठो पाकिस्तान ठहंदे ॾिठो हिते हिन अंग्रेज़ ॾिठा ऐं वाणियुनि जूं ॾिठनि हुकूमतूं ॾिठूं मार्शलाऊं ॾिठूं पंजड़ जी जंग ॾिठूं 71 सभिनि खे माशाल्लाह यादि आहिनि हाणे मां मूंसे जी एतिरी तबियत सही न आहे जो असां वधीक हुन सां ॻाल्हि ॿोल करे सघूं असां कोशिशि कंदासीं त नेक्स्ट टाइम मां मूंसे जी तबियत सेट थी त पोइ वरी भलो बहितरीन तरीक़े सां इंटरव्यू कंदासीं महिरबानी